वाह जो इलाज कयो अथई। पोएं हफ़्ते जेके दवाऊं लिखी ॾिनई सॼो शहर रुली रुली मोटी आयुसि, किथे बि कोन मिलियूं। पोइ ख़बर पई त उहे दवायूं डॉक्टर साहिब जी क्लिनिक जे ॿाहिरां हिकु मेडिकल स्टोर आहे, सिर्फ़ु उते ई मिलंदियूं। निभागा के जाइ जा तव्हां डॉक्टर त मरीज़नि जूं खलूं ईअं था लायो जीअं कासाई बकरीअ जी खल लाहींदो आहे। डॉक्टर पोएं दफ़े मूंखे गैस जी तकलीफ़ हुई, तो वटि इलाज लाइ आयुसि, तूं वरी अहिड़ो डोज़ हणी छॾियो, ॻाल्हि न पुछ। सॼी राति गैस ख़ारिज थियो आहे, सॼे पाड़े में एतिरी धप थी वई, सुबुह सां पाड़े वारा पंहिंजूं जायूं विकिणी करे पाड़े मां ई लॾे विया। ईअं इलाज कबो आहे। जट जा पुट, डॉक्टर आयो या चोर आयो, वतायो ग़रीबनि खे लुटींदा, बंदि कयो पंहिंजूं इहे बदमाशियूं। अड़े ओ कुंभरनि जे भगल दिले मुआंडा, हिन में बदमाशी वरी छाजी आहे? असां डॉक्टर ॿाहिरे मुल्कनि मां करोड़े रुपया ख़र्च करे डिग्रियूं वठी ईंदा आहियूं, उहे पैसा बाक़ी कीअं निकिरंदा? ज़ाहिरा तव्हां जहिड़नि मरीज़नि जूं खलूं त लाइबियूं न वॾा। दुनिया सुधरी वई, तव्हां डॉक्टर कोन सुधरिया वे। काॾे कंदा वे एॾो पैसो? निभागा जो मरीज़नि खे वतायो कपींदा। पोएं हफ़्ते मूं वारो मामो बवासीर जो ऑपरेशन कराइण लाइ हिकु डॉक्टर वटि वियो। डॉक्टर ऑपरेशन दौरान नशो ॾेई मूं वारे मामे जो हिकु गुर्दो कढी वियो। 2 ॾींहंनि खां पोइ मामे मूं वारे एक्सरे जो करायो, अंदरां हिकिड़ो गुर्दो गुम लॻो पियो आहे। पुलिस वठी करे डॉक्टर जे घर जो वियासीं त डॉक्टर चवण लॻो त मूंखे मूं वारो पुटु ज़िद करे पियो त iPhone 14 मोबाइल वठी ॾे, इन करे मजबूर थी करे तोरे मामे जो गुर्दो कढी विकिणियो आहे ऐं पंहिंजे पुट खे नओं मॉडल iPhone मोबाइल वठी ॾिनमि। ज़ालिम जा पुटो, तव्हांखे शर्म हया टके जो न आहे जो वतायो मरीज़नि सां अहिड़ा ज़ुल्म कंदा? फार्मी अंडे मुआंडा, असां डॉक्टरनि खे कमाइण जो मौक़ो मिलंदो आहे, असां घटि कोन कंदा आहियूं। घणी बक न हण, हाणे जल्दी ॿुधाए त तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे, इलाज कयां तुंहिंजो। डॉक्टर साहिब, मूंखे अजीब बीमारी आहे। वेंझण लाइ नलके हेठां वेही करे नलको हलायां थो, सॼो जिस्म आलो थी वञे थो ऐं अखियूं बंदि करियां थो त कुझु नज़र ई नथो अचे। हिन जो इलाज कहिड़ो आहे डॉक्टर साहिब? बाबा, इन बीमारी जो इलाज इहो आहे, सुबुह जो नाश्ते खां पहिरियां 15 दफ़ा नोरोज़ी छॿो दून वारो हणाए ऐं राति जो सुम्हण खां पोइ डान कलर बूट पुठी वारा हणाए 10 ॾींहंनि ताईं इहो इलाज हलाइंसि, जल्दी ठीक थी वेंदे। ढकणी जा ॻाल्हाए, ख़्याल सां इलाज ईअं थींदो आहे। बूट त तव्हां जहिड़नि ज़ालिम डॉक्टरनि खे लॻण घुर्जनि जेके ग़रीबनि जी ज़िंदगियुनि सां रांदि खेॾनि था। मुंहिंजो गवर्नमेंट खे इहो पैगाम आहे त जाली डिग्री वारनि डॉक्टरनि खे पकड़े सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे त जीअं बीमार इंसाननि जूं जानियूं बची सघनि।